जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं वारा नसीराबाद रोड सां, जॾहिं त अरबे रुपयनि जे टेंडर थियण बावजूदु जेको आहे त ठेकेदार तरफ़ां वारा नसीराबाद रोड जो कमु रोलड़ जो शिकार करे छॾियो आहे। जॾहिं त मुसलसल 2 सालनि खां वठी जेको आहे त वारा नसीराबाद रोड जो कमु हले पियो सुस्त रफ़्तार सां, जॾहिं त ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु बि तव्हांखे कैमरामैन मुंहिंजो ॾेखारे सघे त जेके शोल्डर आहिनि 3 फुट जा ठाहिया वेंदा आहिनि, त उहे शोल्डर जेके आहिनि त हिन वक़्तु उहे नाक़स ऐं मटीरियल इस्तेमालु करण बावजूदि जेको आहे त शोल्डर हिन वक़्तु ताईं न ठाहे सघिया आहिनि। ऐं हुन तरफ़ मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हुन पासे ॾांहुं दीवार ॾिनी वेंदी आहे रोड खे, जिथो जेको आहे मुतबदिल रस्तो ॾिनो वेंदो आहे उहो बि न ठाहियो वियो आहे। ठेकेदार बाअसर हुजण जे करे जेको आहे त कमु अध में छॾियो हलियो वियो आहे, पर हिन खां पुछण वारो को बि कोन्हे। जॾहिं त 60% ऐं 62% ऐं इंजीनियर ऐं जेको आहे ठेकेदार तरफ़ां मिली भगत करे जेको आहे त कमीशन खाधी थी वञे, ऐं 30% जेको आहे 40% में जेको आहे त रोड जो कमु करायो थो वञे, सो बि जेको आहे त नाक़स मटीरियल रोड में इस्तेमालु कयो थो वञे। हिन वक़्तु बि जेके वारा नसीराबाद ईंदड़ वेंदड़ शहरी ऐं ॻोठाणा आहिनि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे त वारा नसीराबाद रोड जो कमु रोलड़ जो शिकार आहे। जॾहिं त तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेके वारा नसीराबाद रोड सां जेको कमु कयो वियो आहे बिल्कुलु उन में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे, ऐं शोल्डर जेके 3 फुट जा रोड खे ॾिना वेंदा आहिनि, ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं जुदा जुदा शोल्डर हूंदा आहिनि, 3 फुट होॾे ऐं 3 फुट होॾऊं। त उन्हनि शोल्डरनि जी तव्हां हालत ॾिसो था त कंहिं न कम जा आहिनि, ऐं जेको रोड ठहियो आहे उहो बि नाक़स मटीरियल ठहियो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेके ईंदड़ वेंदड़ वारा नसीराबाद रोड सां जेके माण्हू आहिनि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त वारा नसीराबाद ईंदड़ वेंदड़ ऐं ॻोठाणनि ऐं शहरनि जो रोडस खाते खां मुतालबो कयो वियो आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी हिन ठेकेदार ऐं इंजीनियर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं वारा नसीराबाद रोड जो कमु मुकमिल कराए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन आमिर शेख सां गॾु अहमद अली चांडियो, मेहरान TV वारे।